मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो। लाड़काने 4-5 दिन दुकान ठाहिया हूंदा उन जे बारे में मोहम्मद छा चवणा अची हिमायत करणा आहिनि जी चवणा त असांखे हिकिड़ो नोटिस ॾिनो आहे जीअं टैक्सी स्टैंड ख़ाली करे हिते दुकान ठाहिया वञनि इन जे बारे में तव्हांजो छा चवणो दादा? जी बाबा टैक्सी वाले भाइरनि खे न पर इहे सम्झो त इहे हिकिड़ी शहर जे दोस्तनि खे बि सहूलियत बिल्कुलु बाबा राखे करे हिननि जो जेको बि केस आहे उन में असां हिननि सां गॾु न सिर्फ़ु इंतिज़ामिया पर असां क़यादत ताईं वठी उन को थैंक यू बाबा थैंक यू। ये जेके न 5 ॾींहं खां सराप एहतजाज में ॿाहिरि अधिकारियूं पटियूं ॿधी करे वेठा आहिनि असांजे बचनि जो बुध सफ़र आहे जेको ट्रायो थो इन जे बारे में सर बहुत क्लास तव्हांजो छा चवणा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त वॾो हिकिड़ो अलम इहो आहे जो सिंध जे अंदरि हर जेका कमर्शियल प्रॉपर्टी आहे सरकार ते उनजी ॾाइण वारी नज़र आहे बजाए उनजे जो उन्हनि खे फैसिलिटेट कनि शहरनि खे रिलीफ ॾियनि ऐं अञा बि उन्हनि खे वधीक मज़बूत कनि लेकिन हर ॿी टी शइ ते कब्ज़ो करे माण्हुनि खे सदोकोब करे प्रेशराइज़ करे ऐं उन्हनि जे तकलीफ़ुनि में अहजनि में इज़ाफ़ो आंदो थो वञे। हीउ टैक्सी स्टैंड लाड़काने जो तारीख़ी टैक्सी स्टैंड आहे। असांजे उमिरि खां बि अॻु में हिते टैक्सी स्टैंड क़ाइमु थियल आहे ऐं परवेज़ मुशर्रफ जे दौर में भी ऑपरेशन के ज़रिए इन टैक्सी स्टैंड के मुस्मार करने की कोशिश कई वही। आमरीत जो दौर हो उन वक्त भी लाड़काने जा शहरी सीसा पिलाई की दीवार थी बीह रहा ऐं उन्हनि इहो चयो त कंहिं बि क़ीमत ते असां टैक्सी स्टैंड के मुस्मार थियण न ॾींदासीं ऐं जॾहिं उन आमर के उन्हें नाकाम कयो त हिन वक्त जी हुकूमत उन आमरीत वारे उन रवश के वर्जाए रही है। ये अकेला न आहिनि पूरो शहर इन सां गॾु आहे ऐं इंशाअल्लाह ताला जमीयत उलमा इस्लाम जो हर कारकुन हिन सां गॾु बीहंदो ऐं पंहिंजे टैक्सी स्टैंड जी बका जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो। गवर्नमेंट ठगी जे बुनियादनि ते टैक्सी स्टैंड के मुस्मार करण जे लाइ ऑप्शन करे रही आहे अलॉटमेंट करे रही आहे। जेकॾहिं तव्हां हिन खे 4 दीवारी ॾियारी आहे टैक्सी स्टैंड हिन खे डिक्लेयर कयो आहे ऐं वक़्त जी वज़ीर आज़म जे ऑर्डर सां इहा शइ क़ाइमु थी आहे उनखे इलाही सारो अरसो गुज़री वियो आहे ज़रे घटि अधु सदी गुज़री आहे त उन खां पोइ अहिड़े क़िस्म जो अमल करणु इहो ठगी ऐं धोखे में शुमार थो थिए ऐं जेकॾहिं सरकारी तौर ते जेकॾहिं मुनासिबु हिन जे कंहिं इज़ाफ़ो करिणो आहे किराए वग़ैरह में छो त हीउ किरायो ॾींदड़ आहिनि हीउ रेंट पे कंदड़ आहिनि इज़ाफ़ो करिणो आहे त जीअं रूल्स रेगुलेशन्स आहिनि उन्हनि जे मुताबिक़ मुनासिबु बुनियादनि ते हिन जे किराए में इज़ाफ़ो कयो वञे। बाक़ी जेको ऑक्शन थियो आहे इन खे रिजेक्ट कयो वञे ऐं जंहिं दोस्त हीअ पाण ॾे प्रॉपर्टी अलाट कराई आहे मां उनखे बि इहा गुज़ारिश कंदुसि त हिन मां तोखे कुझु बि हासिलु न थींदो। इलाही सारी लखें एकड़ रेलवे जी एराज़ी पई आहे वञी करे उते पंहिंजी क़िस्मत आज़माए टैक्सी स्टैंड वारनि खे कंहिं बि क़ीमत ते हितां बेदख़ल थियणु न ॾिनो वेंदो ऐं इंशाअल्लाह ताला इहो अज़म कयो आहे मौलाना राशिद महमूद सोबरो ऐं मौलाना नासिर महमूद सोबरो जी क़यादत में इंशाअल्लाह ताला असां हिते पंहिंजे हिन पोरियत भाइरनि सां टैक्सी जे ड्राइवरनि सां टैक्सी स्टैंड वारनि सां टैक्सी स्टैंड जे बका जे लाइ इंशाअल्लाह ताला कुलो कुलाई में मिलाई बीहंदासीं। थैंक यू सर। नाज़रीन तव्हां बहुत खोड़ जी ॻाल्हि ॿुधी ऐं तारक सर जी ॻाल्हि ॿुधी त बिल्कुलु ग़रीब आदमी खे पंहिंजो हक़ मिलंदो हीअ टैक्सी सां मुंदो ऐं रहंदो इहो कोन रहंदो। नाज़रीन चवंदा गॾु मुंहिंजी सिंधी रिपोर्टर लाल अब्दुर्रहमान तुंहिंजो।